सियालकोट पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे अॻवान ऐं दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त 9 मई ते हमिलो कंदड़ हाणे चवनि था त फ़ौज सां ॻाल्हियूं कंदासीं। सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे अॻवान ऐं दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो त PTI बानी चयो त 3 पार्टियुनि सां ॻाल्हियूं नथियूं थी सघनि। असांजा त 18 महीननि खां ॻाल्हियुनि जा दरवाज़ा खुलियल आहिनि। सिलेक्टेड ॻाल्हियूं कॾहिं बि कामयाबु न थींदियूं। हुन चयो त मुल्क जा मसइला हल करण लाइ नेशनल डायलॉग जी ज़रूरत आहे। ग़ुलामी नामंज़ूर जा नारा लॻाईंदड़ ॻाल्हियुनि लाइ रुकनी कमेटी बि ठाहे छॾी। उन्हनि खे हाणे ख़बर पई त सियासी मामला ॻाल्हियुनि सां हल थींदा आहिनि। 9 मई ते रेड लाइन क्रॉस कई वई। PTI अदम एतमाद जी कावड़ जी फ़ौजी ठिकाणनि ते हमला करे। PTI हमेशह मनफ़ी सियासत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।